जी बिल्कुल नाज़रीन, आउं इन वक्त मौजूद आहियां कुंडरी जे भरिसां मेमण कुंडरी ॻोठ में, जिते 3 ॾींहं अॻु 11 वर्ष जी मासूम नियाणी अनिका मेघवाड़ के बजीर बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ कुछ माण्हू रात के वक्त ज़ोरी ज़बरदस्ती अगवा करी विया आहिनि। हिन वक्त उन मासूम नियाणी के घर में मौजूद आहियां। उन्हनि सां जेके उनजा वालिदीन आहिनि उहे मौजूद आहिनि, जेके पाड़े जा माण्हू आहिनि उहे बि मौजूद आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा था चवनि, नियाणी कीअं अगवा थी आहे, केरु अगवा करण वारा आहिनि, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। मसलो इहो आहे 3 ॾींहं थियनि छोकिरी अगवा थी आहे, ज़बरदस्ती खणी वियो आहे। वॾेरो सेठ जाम आहे, हुनखे असांखे FIR कोन कटाइण ॾिनी। आसरे आसरे में कल्ह चईं FIR बनाए कटायो, मसलो हल को कोन असांजो कोन कई। हाणे असांजी इहो विरासत आहे, असांखे पंहिंजी बांह मिले। गाड़ी में खड़े गया है, असां रस पतो कोने, बेसमझ है, गब्बो मथे ते कोने, जुत्ती पैर में कोने, ज़बरदस्ती खड़े गया। असां कोने ख़बर, असां गोला जाम कई, 3 ॾींहं थिया आहिनि, किथे ॾस पतो ही कोने, न को वॾेरा न जाम कयो, सब पासे कयो। असांजी मदद करो, असीं मिस्किन गरीब, असांजे घरे अटरो ही कोने। FIR कोन थई, कल खां पोइ FIR थई आहे। असां ग़रीबनि जो को सॾु नथो ॿुधे पियो। 3 ॾींहं थी विया आहिनि। जी आओ, हाणे मुतालबो छा था चयो तव्हां? मुतालबो इहो जो असांजी ईमान त असांखे मिले, माण्हुनि खे गिरफ़्तार करो जेको खणी विया आहिनि ॿियाऊं। मुंहिंजी भेण हुई। घणा ॾींहं थिया आहिनि उनखे भैया? 3 ॾींहं थिया। 3 ॾींहं थिया आहिनि। पोइ छा कीअं खणी, केरु खणी वियो, कीअं खणी वियो? ज़मीर अच्छा, बजीरो। केरु है पाण? बजीरो। कीअं खणी विया? गाड़ी बाड़ी में छा पे? अच्छी गाड़ी हुई। अच्छा, नओ मॉडल हो। मुंहिंजो हरलाल नालो आहे, मुंहिंजी भाणेजी आहे, 11 साल उमिरि आहे। 3 ॾींहं राति जो अगवा थी आहे, राति जो ज़बरदस्ती खणी आहे। घर वारा सुता पिया, उन में ज़बरदस्ती खणी विया आहिनि। महिरबानी करे जेतिरो जल्दी थी सघे इहो कोशिशि कजो, अगरि कंहिंखे बि मिले। हिंदू बिरादरी खे सभिनी खे आउं चवां थो, बसि महिरबानी तव्हांजी इहो थींदी। वॾेरा कुझु कोन था करनि, वॾेरनि खे 3-4 ॾींहं थिया हली हली बेज़ार थी विया आहियूं। मुतासिर केवल जे घर मौजूदु आहियूं। हक़ीक़त इहा आहे त जेका छोकिरी अनिका अगवा कई वई आहे उहा नाबालिग आहे, 11 साल जी उमिरि आहे। जॾहिं त पाकिस्तान जो आइन कानून चवे थो त जेका 18 साल जी उमिरि खां घटि छोकिरी आहे उन जी शादी जेका आहे सा उहा नाजाइज़ आहे। पर उन जे बावजूदु इन्हनि जेको आहे सो जीअं हमेशह जे दस्तूर जे मूजिबि जेके नाबालिग छोकिरियूं आहिनि उनखे ज़ोरी ज़बरदस्ती अगवा करे शादी जो ढोंग रचायो वञे थो। उहो ढोंग रचायो वियो आहे सरहंदनि पारां। असां उन्हनि जी खुले लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था करियूं त बराए महिरबानी असां हिंदुअनि खे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांजी नियाणियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। 3 ॾींहं थी विया आहिनि, 4 ॾींहं, चौथो ॾींहुं आहे। तव्हां कंहिंखे चयो कोन को चङे मुड़ुस खे पाड़े जेके सुठे माण्हू? सभिनि खे चयो, असांजे कंहिं ग़रीबी जे कारण तव्हां कोन ॿुधी आहे। छा था चवनि तव्हांखे? कुझु ई कोन था चवनि, हा ना वारदी कोन था चवनि। केस दाख़िल करायो तव्हां? जी आओ, पुलिस छा थी चवे? कुझु ई कोन चए थी। अच्छा, जी आओ, मुतालबो छा आहे तव्हांजो? हाणे छा था चयो? असांखे ग़रीबनि खे शइ खपे बसि। हिननि इहो कोन चयो त गुज़िरियल राति असां FIR दाख़िल कराई आहे 3 माण्हुनि जे ख़िलाफ़। असां हिननि वस वारनि इख़्तियारनि कया, मुतालबो कयो त नियाणी जेका नाबालिग आहे उनखे तमामु जल्द वापसी मोटाई वञे, वारसनि हवाले कई वञे ऐं जेके मलवस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी गिरफ़्तार करी उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कजे त जीअं हीअ बि पंहिंजी बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन अशोक मेघवार सां गॾु अनिल कुमार मकवाणा, टाइम न्यूज़ कुनरी।